बिल्कुल जिते सजी सिंध में हालिया बरसातन तमाम घनी तबाही मचाए छड़ी है। उते पिथोरो ऐं भरपासे जेके इलाइक़ा आहिनि ढोरो नारो सूफ़ी फ़कीर ग़ुलाम नबी शाह राजा रस्ती बचाबंद ऐं आसपास जो तमाम इलाइक़ो जेको आहे उते पिणु बरसातन तबाही मचाए छड़ी है। बरसातन खां पोइ जी जेका सूरत हाल आहे फसल जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि, कचा घर जेके आहिनि उहे 100 सैकड़ो तबाह थी विया आहिनि। हिते उते जेके रहंदड़ माण्हू हुआ उन्हनि वाहन जे कपरनि ऐं उन खां सवाइ जेके रोडनि ते पनाह वरिती आहे। जॾहिं त का इलाइक़े में वॾे पैमाने ते लॾ पलाण जेका आहे उहा थी आहे ऐं लॾ पलाण जो इहो अमल जेको आहे अञा बि वॾे पैमाने ते जारी आहे। माण्हू सिर्फ़ु पंहिंजो साहु बचाए पंहिंजा ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि खे कढी रोडनि जे भरनि ते ऐं शाखनि जे कपिड़नि ते बेयारो मददगार वेठल आहिनि। जॾहिं त इलाइक़े में पाणी बीठल हुअण जे करे बीमारियूं पिणु पकड़िजी रहियूं आहिनि। गैस्ट्रो आहे, मलेरिया आहे, उनखां सवाइ ॿियूं काफ़ी बीमारियूं जेके आहिनि उहे पाणी जे करे पकड़िजी रहियूं आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि उहे बेयारो मददगार कंहिं इमदाद या मुंतज़र आहिनि, लेकिन को बि संदुनि हाल पुछण वारो न आहे। जी